मेंटल वे वे अब आने करो रे वे सुकून जावे किए सुकून असावे बाबा एडी गरम जगह यार होता के बता कोने गाल बुध गाल इकडे दोस्त के मु 20000 रुपया ना हां हाँ जॾहिं आउं वञा पियो उन पर पैसा वठणु मूंखे कढियो तरीअ ते 200 रखियो अलाए 1000 रखियो अलाए 500 रखियो इहो तरीक़ो हूंदो आहे संगत में माण्हू पैसा वठे त कंहिंखे ॾिए त सही सुकून सां वेह न यार सुकून सां वेह ये वे गरम अड़े बाहे भी भरे ठा खुदा जी मार पे कोन को गरम वे ॿुध त माना पैसा वठियो वञनि पोइ ॻाल्हि ई विसरी वञे माण्हू घटि में घटि पैसा वठे त वापसी ॾिए त सही ये तो नहीं ला कर जी उन्हनि जी ये नहीं ला कर जी उन्हनि जी इन जे करे आउं कंहिंखे पैसा ॾियां कोन पोइ वरी संगत वारा मयार कंदा आहिनि त यार असीं पैसा घुरूं था असांखे जवाबु थो ॾे हां छाए दे सुकून सां वेह न सुकून सां वेह त ताजे मार पे कीअं ते विया ये एठा बाहे भी भरे वही कोन थो सघे पोइ गाॾी ते वरी कीअं वेंदो सघे पाड़े चा उता के बता कोने आवाजी तो बनी घर हली वेठी वेरी है ना उता का आहे छो कोने उता का आहे उन में एसी भी लॻल आहे पंखा उता का आहे पोइ जॾहिं कचहरी करणी आहे न बाबा कचहरी करणी आहे कहिड़ो को मसलो आहे न त माण्हू घर वठी वञे या किथे उता के या किथे थधी जाए या होटल बोटल ते त मार पई काढ़े जे बाहे में ॿार गरम धिकी ते विहारे छॾियो न छतो त कोन थी यार ॻाल्हि ॿुध हा डेली महिमान थी अचो था न माण्हू कंहिंखे जवाबु त ॾेई कोन थो सघे हिन लाइ मां थोरी सेख त ॾे त महिमान खे थोरी सेख त अचे त ॿिए ॾींहुं महिमान थी अचे ई न ठीकु आहे न पोइ जे तोखे महिमान में एॾी तंगी तूं हुते ॿुधाए छॾी तोखे पलां त करिणो त अचा ई कोन हिते हा गाॾी ते कीअं वेंदो हुते पोइ तोखे चांहि में छा बुखे त चांहि बि तो कोन्हे पैसा कोन्हे आहे तो पैसा आहिनि चांहि तोला घुराईअ में न अचे थी चांहि पर हीअ हे जे ताईं फरे तो ॿाहिरि बाबा असांजे आउं कोन थो बाबा हेठि मुंहिंजे हथ ते आउं तो अॼु आहियां ज़िंदगी में तोर वरी कोन ईंदुसि या अलाह करे गाॾी ते वेही सघां खुरोड़ी निकिरी आई एॾा महिमान ते बीठो हाणे के पर महिमान थी बीठो ई कोन मिंट अहिड़ो सफ़र सेखारियो